बि जवाब ॾेई वञनि। चौथा बुड्ढा कोन थिया आहियो, हलो त बुड्ढन वांगुर पिया। ज़बान संभाल ज़बान। अरे शायर बि कॾहिं बुढ़ो थियो। मानसिक तौर खणी बुड्ढो न बि थींदो हुजे, पर शारीरिक तौर त ॾिस त शरीर अञा बुंड लॻो पियो आहे, बुंड। हाणे घणो थियो घणो, तव्हां सां ॻाल्हि कई नाहे ऐं माण्हू फाथो नाहे। अरे मूं त तव्हांखे ही फोटो ॾेखारण थे चाहियो। फोटो? हा ॾिसां। ही फोटो पंहिंजी शादीअ वक़्तु निकितल फोटो। ओहो, हाणे ही बि को वक़्तु आहे पुराना फोटा ॾिसण जो। हाणे जल्दी कमरो साफ़ करे वठ, न त मनुअ खे वठण लाइ हवाई अॾे ते वक़्त ते कीअं पहुची सघंदासीं? पहुची वेंदासीं। मनुअ जो हवाई जहाज त राति जो 2 बजे अचणो आहे। हा 2 बजे अचणो आहे त तूं छा राति जो 1 बजे ताईं वेही इहे पंहिंजा शादीअ जा फोटा वेही ॾिसंदीअ? अरे कुछ सुधर, कुछ समझ। हाँ हाणे मनुअ जी शादीअ जे बारे में सोचण जो वक़्तु आहे, न पंहिंजी शादीअ खे यादि करण जो। तव्हां बि कमाल था करियो। मुंहिंजो लाल अमेरिका मां 4 सालनि खां पोइ हेॾी वॾी डिग्री पास करे अची रहियो आहे। ज़रा आराम करण त ॾियोसि, का सुठी नौकरी हथ करे। पोइ ॾिसजो की न रोज़ 100 छोकिरियुनि जा न्यापा था अचनि। 100 छोकिरियूं? पर हेॾियूं छा कबियूं? तूं रुगो हिक ई वठी ॾिजांसि। हा इन ॻाल्हि जो तव्हां को बि फिक्र न करियो। अहिड़ी धज मज वारी बाह वठी ॾींदीसांस जो सारो जग पियो असां रीसूं कंदो। चङो इन ते पोइ बि ॻाल्हाए सघूं था। हाणे जल्दी ही कमरो त साफ़ करे वठ। अॼु मां चाहियां थो त ही कमरो पंहिंजे सिकी लदे पुट मनुअ जे हवाले करे छॾियां। हा जीअं ही पलंग मुंहिंजे ॾाॾे मुंहिंजे पीउ खे ऐं मुंहिंजे पीउ वरी मूंखे वरसे में ॾिनो, तीअं ई मां चाहियां थो त मां ही पलंग पंहिंजे सिकी लदे पुट मनुअ खे सूखड़ीअ तौर ॾियां था। बेचारो हेॾो वॾो इम्तिहान पास करे अची रहियो आहे, सो उन लाइ हीअ सुखड़ी तयार करे रखी अथव। चरी तूं छा ॼाणी? अरे हिन पलंग सां केॾा न जज़्बा ॻंढियल आहिनि। हूंदा, मूं त सोचियो हो को सुहिणो इनाम ॾींदा मनुअ खे। बेचारो 4 साल अमेरिका में नूर निचोए मन लॻाए पढ़ियो आहे, सो उन जो क़दुर बि इहो ई था करियोसि। कमाल आहे। हाणे ही पलंग न वठी ॾियांसि त छा पींघो वठी ॾियांसि? पींघो? मूं पींघो चयो छा? को मॉडर्न पलंग ई वठी ॾियोसा। ही ॾाढे आदम जे ज़माने जो पलंग को अॼुकल्ह जे ज़माने सां ठेके थो छा? खबरदार जे हिन पलंग जे बारे में कुछ चयो अथई। हा अरे ही एल्बम अञा केसी जले वेठी हूंदी है। अरे मां त ही फोटो ॾिसी रही हुअसि। फोटो? हा ॾिसां। ही फोटो जंहिंमें तव्हां बांदर टोपी पाती आहे। असल बांदर का बांदर हाणे खिले थी। अरे पंहिंजो ही ॾेढ वाल घूंघट वारो फोटो ॾिठो अथई? असुल वायाणी थी लॻी, वायाणी। वायाणी? मां वायाणी? जी मां वायाणी थी लॻां?
मुंहिंजी कल्ह थिरी हुई बस हाणे त ॿुधी ख़ुशि थीअं। अरे धीज बि शादी थी वई आहे तॾहिं बि मां खे पंहिंजी शादीअ जा फोटा ॾिसण जो शौक़ु लॻो आहे। वाह। हाँ ये त सिंधु जी शादीअ जा फोटा बि मां हींअर ई ॾिसी वेठी आहियां। सिंधुअ जा? हाँ। किथे आहिनि? मां बि त ॾिसां। हाणे तव्हांखे बि शादीअ जा फोटा ॾिसण जो शौक़ु जाॻियो आहे। हाणे अजायो ॻाल्हि खे वधाए वण न कर। मूं त उन एल्बम में बि तुंहिंजो उहो मज़ेदार फोटो ॾिसण थे चाहियो। कहिड़ो? जंहिंमें तुंहिंजा नेण नेसारे जियां वही रहिया हुआ। ऐं तव्हांजी अखियुनि मां ॼण लुड़क लड़िया ई कान हुआ। मर्द माण्हू थी करे हीअं ओछगारू ॾेई रुना हुआ, यादि अथव? हा पर पीउ जे सीने में बि दिलि हूंदी आहे। को पत्थर त कोन हूंदो आहे। मूंखे ख़बर आहे ख़बर। जे पत्थर न हुजेव हा त सिंधुअ जी शादी हिकु घासलेट जे दॿे सां छो करियो हा? घासलेट जो दॿो। घासलेट जो दॿो? पंहिंजे नाठीअ खे घासलेट जो दॿो सॾींदे तोखे शर्म नथो अचे? छो ईंदो? तव्हां ई त लक्ष्मण ते इहो नालो ॾिनो हो। चङो थियो जो यादि करायव। सिंधुअ खे हवाई अॾे ते अचण लाइ चई आया आहियो? हा चई आयो आहियां। क़िस्मत सुठी हुई जो लक्ष्मण बि घर में वेठो हो, सो उनखे बि ताकीद करे आयुसि। हा सिंधु छा पे कयो? हाणे इहो मूंखे यादि कोन्हे। हाँ हीअं लक्ष्मण जे मुंहं तां मक्खियूं त कान वेठा कई। मजाक जी बि का हद थींदी आहे। अरे हिकु ॿ दफ़ो चर्चे में लक्ष्मण खे मूं छा कुझु चई छॾियो आहे, बसि रोज़ थी इहे लफ़्ज़ मुंहिंजे मुंहं में ॾींदो। कुझु बि चओ लक्ष्मण अञा ताईं मुल्तानी घेतलो लॻो पियो आहे। मुल्तानी घेतलो। छा? मुल्तानी घेतलो पियो लॻे? ओहो नानी थी वई आहीं तॾहिं बि पंहिंजे नाठीअ खे घटि वधि थी ॻाल्हाईं। जे नीणे ॿुधी वरितोए न त घर में अचण वञण बंदि करे छॾींदे। अरे मां त उन ॾींहं जो पई इंतज़ार करियां जॾहिं मां ॾाढी बणजंदीअसि। ॾाढी। हाणे ॿुधोसि, कुकुर अञा आई कोन्हे, अॻु में ई भेटा ॻणण शुरू कया अथई। सच सिंधुअ जी शादीअ खे 4 साल गुज़री विया आहिनि। खेसि बि ॿार बि ॼावा आहिनि, पर ॿई मुआ मारिया असुल ॾाढीअ पुठियां चरिया। मूं वटि त अचनि ई कान। भाई मूं वटि त झटि डोड़ंदा ईंदा आहिनि। तोखे ॿारनि खे पंहिंजो करणु अचे तॾहिं न। अञा ॿियो छा करियां? महीने में 2-3 दफ़ा वटनि वेंदी आहियां। हर भेरे माल टोल रांदीका सभु वठी वेंदी आहियां। मारिया थोड़ी देर मूं वटि रांदि करे झटि भॼी वञनि ॾाॾीअ ॾांहुं। रुगो ॾाॾी खपे, नानी त वणेनि ई कान। अरे सिंधु जॾहिं हिते टिकण ईंदी आहे तॾहिं त ॿार तो वटि वेठा हूंदा आहिनि न। हाणे माठ करे वेठा हुजो माठ। असुल सिंधुअ जो तणी त पैॾींदा आहिनि। गरल जी रट लॻाए वेठा हूंदा आहिनि। तव्हां घर में वियो त ॾिसो ॿुधो बि न। भाई मां त जॾहिं घर में हूंदो आहियां तॾहिं ख़ुशि थी करे रांदि कंदा आहिनि। हा अरे ही फोटो त ॾिस। फोटो? कंहिंजो फोटो? अरे ही त सिंधुअ जे नंढे हूंदे जो फोटो आहे। संदसि बेबी बि हूबहू सिंधुअ जहिड़ी थी लॻे। सो इहो फोटो हिन किताब मां निकितो। इहो फोटो ॻोल्हे मुंहिंजी बीख ई निकिरी वई। सो किताबनि में बि फोटा लिखाए रखंदा आहियो। फोटो छा?
ही ॾिस सुकल गुलाब जो गुल लगे तो तुझी चोटीअ मां लथल आहे। हाणे घणो थियो घणो, हाणे जल्दी करे वठो, किथे देर न थी वञेव। हाँ जल्द वरी मां करे वठां? अरे जल्द त तोखे करण घुर्जे। तुंहिंजो संभरण माना घड़ी घोट जी शादी। हाँ हाँ तो छा मां अञा संभरण ते देर लॻाईंदी आहियां? शुक्र आ मञियो त सही त कंहिं वक्त में देर लॻंदी हुए। हाणे जल्द कर, केरु ईंदो त छा चवंदो? हाँ हर ॻाल्हि में खाली मूंखे ई ॾोह ॾींदा। पंहिंजे पाण खे ॾिठो अथव, मंझंदि खां वेठा आहियो, अञा ताईं किताबनि जो शेल्फ बि साफ़ कोन करे सघिया आहियो। अबा मुंहिंजा हथ त हलनि पिया न, तो वांगुरु रुगो ज़बान त कोन थी हले। न तव्हां किथे था ॻाल्हायो? तव्हांजो त पाछो बोले रहियो आहे। ठीक आहे। हाणे ॻाल्हाइण बिल्कुल बंद। तूं लॻ पंहिंजे कम ते, मां तो लॻा पंहिंजे कम ते। ठीक आहे। चांदनी रात अकेलाई नंदनी हेडा ही ॾिसो। वरी छा थियो? ही जोराब ॾिसो। हाँ अरे लगे तो सिंधु पंहिंजे बबलूअ जा भुलिजी वई आहे जोराब। ही सिंधुअ जे बबलूअ जा न, पंहिंजे मनुअ जा जोराब आहिनि। हाँ मनुअ जा जोराब? हाँ मनुअ जा। हेतिरा नंढा जोराब? हाँ जॾहिं मनु 2 सालनि जो हो तॾहिं मूं उणिया हुआ। तो पाण? हाँ याद अथव हीअ उन किथां वरिती हुईसी? मूंखे त यादि कोन्हे। पंहिंजो शहर त खूब यादि हूंदा अथव, बाक़ी इहो यादि कान अथव त इहो उन किथां वरिती हुईसी। ओहो हाणे फाथासी। चङो भला तूं ई ॿुधाए न। हीअ उन कश्मीर मां वरिती हुईसी। अरे हाँ ऐं उतां ई तो मुंहिंजे लाइ। अरे हाँ ऐं उतां ई तो मुंहिंजे स्वेटर लाइ बि उन वरिती हुई। हाँ पर तव्हां उन मां स्वेटर बदिरां पंहिंजी उहा बांदर टोपी ठाही। बांदर टोपी पर तुंहिंजे लाइ दस्ताना बि ठहराया हुअम। इहो छो थी विसारी? हटो हाणे घणो थियो घणो। ही असांजे प्यार करण जा ॾींहं आहिनि की न मनुअ जे? छो प्यार करण जो ठीको रुगो जवाननि खयो आहे छा? छो चीन उमिरि में डगरी लथी अथव? तोखे घणा दफ़ा चयो आहे त मूंखे बुढो न सॾींदी कर। हाँ बुढो न सॾियांव त 16 सालनि जो जवान सॾियांव। वञी आरसीअ में शिकिल ॾिसी अचो। तो सां मथो हणण चाहियो आहे। हाणे पंहिंजो इहो फैंसी बाज़ार त बंदि कर न। ॾिसो त वेठा, सुबुह खां वठी पंहिंजे पेरनि ते बीठी आहियां। मां को हथ ॿधी त वेठी कान आहियां। 1 मिंट में को वांदी वेठी आहियां छा? न किथे वेठी आहे? अरे हीअं न बि बीठी त आई तूं। अरे ओहो त ॻाल्हियुनि में अलाए कीअं वेही रहियसि। चङो हाणे हिन ते पोइ बि बहस करे सघूं था। तूं जल्द ही कमरो त साफ़ करे वठ। जल्द कर। करियां त वेठी, मूंखे को 4 हथ त कान्हनि। ओहो ठीक आहे बाबा, जीअं वणई तीअं वञी कर। पर ये पंहिंजा लफ़्ज़ी तीर हलाइण हाणे बंदि करे छॾ। पंहिंजा लफ़्ज़ी तीर हलाइण बंदि करे छॾ। पाण असां घटायो था। ओहो पर ताना हणण में त तूं उस्ताद आहीं न। भाई मूंखां भुल थी वई।
जो तोखे ताना हणण जो स्कूल न मतलब सिंगल ट्रेन पर ताना हणण में त तूं उस्ताद आई न भाई मूंखां भुल थी वई जो तोखे ट्रेनिंग स्कूल न खोलाए ॾिनुम ट्रेनिंग स्कूल छाले ताना हणण जो हुनर सेखारण लाइ कट ज़ालिम के ताना छाले छाले ज़ालुनि खे ताना हणण जो हुनर सेखारण लाइ अरे इन ॻाल्हि जी खेनि ज़रूरत ई कान पवंदी आहे ज़ालूं त ॼाए ॼम खां ई इन हुनर में माहिर हूंदियूं आहिनि हा पर तूं खेनि अञा वधीक होशियार करे सघी हाणे घणो थियो घणो तव्हां जल्दी ही किताब ठाहे वठो मां ही समेटे थी वठो ही किताब जिते खपे वठी रखो हाणे मां वरी किथे रखंदुसि हिन पेतीअ में पिया हुजनि न को किना अंब त कोन्हनि जो तुंहिंजा कपिड़नि खे दाग लॻी वेंदा मां कुझु बि न ॼाणा जेको खपेव वञी कयो खपेव जिते हीडा खबर अथव ही खत कंहिंखे छो ऐं छाले लिखियो आहे अरे साफ़ ॻाल्हाए न ईअं पेरोलियुनि में छो वेठी ॻाल्हाए मां त साफ़ वेठी ॻाल्हायां लिफ़ाफ़ो ॾिसी ॿुधायो कुझु यादि अचेव थो ॾिसां लिफ़ाफ़े ते हथ अखर त मुंहिंजा ई आहिनि पंहिंजी गुल बदन ॾांहुं प्यार मां शाम पर ही ख़त मूं कंहिंखे लिखियो हूंदो तव्हां लिखियो आहे तव्हांखे ख़बर हूंदी त कहिड़ी गुल बदन खे ख़त लिखियो अथव मूंखे त यादि कोन थो अचे पर ही लिफ़ाफ़ो हिन एल्बम में आयो किथां तव्हांजी वो गुल बदन ॾेई वई तव्हांजो बांडो फोड़ण लाइ रितू सच थो चवां गुज़रियल 25 सालनि में मूं कंहिं बि गुल बदन ॾांहुं ख़त कोन लिखियो आहे पर ही ख़त 26 साल अॻु जो आहे 26 साल अॻु जो हा ऐं ही ख़त मूं ॾांहुं लिखियल आहे पढ़ी ॾिसो सा पियो छा हाणे कॾहिं मूंखे गुल बदन या गुलरुख चई सघंदा आहियो सो अञा तूं पाण खे गुल बदन पई समझी छो शायर जी कल्पना लाइ छा नामुमकिन आहे भाई के उम्र खाई चढ़ियल औरत खे गुल बदन सॾण नामुमकिन आहे नामुमकिन त पोइ हाणे पंहिंजे शहरनि में गुल बदन कंहिंखे सॾींदा आहियो ॿुधायो चुप छो आहियो केरु आहे तव्हांजी गुल बदन आहे न हुई चओ हुई याने फोह जवानीअ में जॾहिं तूं गुल बदन लॻंदी हुई न तॾहिं वारो रूप पंहिंजी अखियुनि में समाए छॾियो अथई ऐं हाणे बि जॾहिं के कविता में गुल बदन जो ज़िक्र आणणो हूंदो आहे न त बस तुंहिंजो उहो जवानीअ वारो रूप पंहिंजी अखियुनि अॻियां समाए छॾींदो आहियां सच थो चवां तोखां सवाइ न का गुल बदन मुंहिंजी ज़िंदगीअ में आई आहे ऐं न कॾहिं ईंदी तव्हां त ॻाल्हियुनि जा ॻोठ आहियो ॻोठ किथे हिते ई राति जा 2 न वॼाए छॾियो भाई राति जा 2 वॼनि या न वॼनि पर तूं
मुंहिंजा 12 पक वॼाए छॾींदीअ। छा मतलब? मतलब त हाणे हिन उम्र में थी मूं ते शक आनी? अरे हाणे मूं में रहियो ई छा आहे जो का गुल बदन अची मूं ते मरंदी? अरे इहो त तव्हां मूंखां पुछो त तव्हां में चाचा आहे। तुंहिंजो दिमाग़ त ठिकाणे आहे? न, उहो बि विलायत वियो आहे मनुअ वटि। हिकु ॾींहुं तव्हां मां पुट गॾिजी करे मूंखे पागल ज़रूर बणाए छॾींदा। तव्हां को बि फिक्र न कयो। तव्हां जहिड़े शाइर खे पाए त पागल खानो बि पंहिंजे पाण खे खुश नसीब समझंदो। अच्छा, त तूं उन ॾींहं जो पई इंतज़ार करी जॾहिं मां सचपच वञी पागल खाने भर्ती थींदुसि? न, मां त उन ॾींहं जो इंतज़ार पई कयां जॾहिं असां ॿई हली बुढ़ाश्रम में रहंदासीं। बुढ़ाश्रम? हा। पर छो? तव्हांखे त ख़बर ई आहे त अॻे गृहस्थ आश्रम खां पोइ वानप्रस्थ आश्रम हूंदो हो, जंहिंमें घर जा वॾा पंहिंजे घर जूं वाॻूं पंहिंजे पुटनि खे सौंपे पाण वन ॾांहुं हलिया वेंदा हुआ तपस्या करण। हाणे उन बदिरां वॾनि शहरनि में बुढ़ा आश्रम ठहिया आहिनि, छो त वन हाणे वेझो रहिया ई कान आहिनि। पर भाई मां त मरण घड़ीअ ताईं हिन घर संसार में रही करे पंहिंजूं कविताऊं रचण थो चाहियां। ऐं हा, मुंहिंजी इहा ई तपस्या आहे। हा, पर इहा तपस्या तव्हां बुढ़ा आश्रम में हली बि त करे सघो था। असीं महीने ॿी महीने हलिया ईंदासीं मनु, सिंधु ऐं सिंधुअ जे ॿारनि खे ॾिसण। पर बि छो? मनु असांखे पाण सां गॾु न रहंदो छा? मनु असांखे पाण सां गॾु रहाए बि, पर थी सघे थो त संदसि जोए असांखे पाण सां गॾु न रहाए। छो? ओ समझुमि, तोखे सस नुंहं जे झगड़े जो डपु सताए रहियो आहे। हा, तव्हां त मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॼाणे विया। तुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कीअं न ॼाणींदुसि? तूं ई त चवंदी आहीं मां तुंहिंजे दिलि में समायल आहियां। पर तुंहिंजो इहो झगड़े जो डपु अजायो आहे। हा, ॾिस, तूं पंहिंजे सिकी लधे पुट जी ज़ाल खे घटि त कोन घुरंदी आहे जो कॾहिं झगड़ो थींदो। ऐं हक़ीक़त त इहा आहे त झगड़ो करणु तुंहिंजे सुभाउ में ई न आहे। पोइ बि थी सघे थो त मां हिन सां झगड़ो करे वियां, जीअं कॾहिं कॾहिं तव्हां सां करे वेंदी आहियां, जेतोणीकि उन वक़्तु मुंहिंजे मन में कुझु बि न हूंदो आहे। इहा त मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो तव्हां मुंहिंजे सुभाउ खे ॼाणे विया आहियो। पर जे मनुअ जी कुंवार इन ॻाल्हि खे न सम्झी सघे ऐं मूंसां अजायो पाए खणे त? ओहो, तव्हां ज़ालुनि जे छल वल खां त भॻवान बचाए। अरे हींअर अञा चई रही हुईं त ॾाढी बणजणो आहे, ऐं हाणे वरी घर त्यागण जी ॻाल्हि। भाई मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। तूं मनुअ जी कुंवार खे बि त तूं ई चूंडींदीअ न? बस त ॾिसी वाइसी वठजांइ, झगड़े थियण जो को सुवाल ई कोन्हे को। पोइ बि कंहिंजे अंदरि मां कोई पेही थोरो ई न निकितो आहे। थी सघे थो जेको ॿाहिरां सुठो लॻंदो हुजे सो अंदरां ख़राब हुजे। पर 5 ई आङिरियूं बराबर त कोन हूंदियूं आहिनि न। अरे इहो बि त थी सघे थो त मनुअ जी ज़ाल सुशील, सुंदर, सब्र वारी हुजे, जीअं तूं आई। काश ईअं ई थिए। अरे ईअं ई थींदो। तूं रुगो पंहिंजी नज़र ते बहार। हा, मूंखे पक आहे तुंहिंजी नज़र कॾहिं बि दोखो न खाईंदी। ऐं हा, जे पाण ते विश्वास न हुजे न त मूंखे साण वठी हलिजांइ मनुअ जी कुंवार पसंदि करण लाइ। हा, महिरबानी
मूंखे हिन ॻाल्हि में तव्हांजो साथ नथो खपे। तव्हां त सुहिणी सूरत ॾिसी मस्त थी वेंदा ऐं हिरखजी वेंदा। मूंखे सुहिणी सूरत वारी न, सुठी सीरत वारी नूंहं खपे। हा 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 समझुम तुंहिंजी ॻाल्हि। हाणे जल्दी छॾाए वक़्त हलूं। जल्द कर। मां जल्दी ही आलबम ठाहे वठां। राणो छो न मुरके हले बाहलो ने, राणो छो न मुरके हले बाहलो ने, सुहिणी मिलियस। कंहिंजो मैसेज आहे? कंहिंजो मैसेज आहे? मनु जो। मनु जो? छा लिखियो अथई? छा लिखियो अथई? अरे हीअ बुत पढ़ी छो बि ठाहियो? ॿुधायो न छा लिखियो अथई? हा married to a French girl, not coming to India. मनुआ हिक फ्रेंच छोकिरीअ सां शादी कई आहे। वो अॼु हिते न ईंदो। मुंहिंजो मनु कोन ईंदो? मुंहिंजो मनु कोन ईंदो? लॻे थो खेसि असांजे डप जी ख़बर पइजी चुकी हुई। हाणे त सचिन वञी झगड़े जो सवाल ई नथो अचे। न रो। तो पाण चयो हो न असां मनुआ खां अलॻि हली रहंदासीं। कॾहिं कॾहिं हली न सभु मिली ईंदासीं। अरे ही मैसेज त रुगो इतला ॾियण लाइ लिखियो अथई। हा तूं ॾिसजांइ मिंटनि महिननि में पक फोन कंदो। त तव्हां ॿई अमेरिका हलिया अचो पंहिंजी मुंहं खे ॾिसण लाइ। बस